मां आगाह कर रहा हूं तो रुस्तम में टिन ॼणनि जे मारजण वारे वाक़े जो घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वठंदे SSP खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हिदायत कई त वाक़े बाबति तफ़सीलनि खां आगाह करे कदम खयां वञनि। आगाह करे रहिया आहियूं त घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त झेड़े में मुलविस धुरनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हिदायत कई त वाक़े जी जांच करे अॻभराई खां आगाह कयो वञे। आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त रुस्तम में टिन ॼणनि जे मारजण वारे वाक़े जो घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वठंदे SSP खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हिदायत कई त वाक़े बाबति तफ़सीलनि खां आगाह करे कदम खयां वञनि। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त झेड़े में मुलविस धुरनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हिदायत कई त वाक़े जी जांच करे अॻभराई खां आगाह कयो वञे। आगाह कर रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त रुस्तम में टिन ॼणनि जे मारजण वारे वाक़े जो घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वठंदे SSP खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हिदायत कई आहे त वाक़े बाबति तफ़सीलनि खां आगाह करे कदम खयां वञनि। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त झेड़े में मुलविस धुरनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार हिदायत कई त वाक़े जी जांच करे अॻभराई खां आगाह कयो वञे।